तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हज़रत शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जी मशहूरु किताब बोस्तान जी हिकिड़ी हिकायत, जंहिंजो नालो आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। त अचो हलूं था हिकायत जी तरफ़। हिकिड़े दफ़े छा थियो जो को मशहूरु ज़ालिम किथे खूह में कंहिं उन्हीअ खॾ में किरी पियो। उहो अहिड़ो बेरहम सरकश ज़ालिम हो जो चङा भला पहलवान बि हुन खां कनु कंदा हुआ। सॼी ज़िंदगी माण्हुनि खे पे ईज़ायाईं, कंहिं बनी बशर हिन खां का चङाई त ॾिठी ई कान हुई। हाणे जॾहिं हेठि खूह जे तरे में वञी किरियो त अहिड़ो कमज़ोर थी पियो जो ॻाल्हि करण खां ॿाहिरि हुई। पोइ त सॼी राति खूह में पे रुनाई ऐं रड़ियूं कयईं, जीअं को संदसि दाहूं ॿुधे मथसि रहम करे ऐं ॿाहिरि कढेसि। सुबुह जो हिकिड़ो माण्हू उतां अचे लंघियो, हुन जूं उॿ रड़ियूं ॿुधी हेठि निहारियईं। छा ॾिसे त फलाणो ज़ालिम हेठि किरियल आहे। वाटाड़ो बि को हुन खां ईज़ायल हो। सो छा कयईं जो हेॾे होॾे निहारे हिकिड़ो पथर हथु करे भर करे हयईंसि। मथां हीअं बि चयईंसि त तो सॼी ज़िंदगीअ में कंहिंसां महिरबानी कई आहे जो अॼु तो ते महिरबानी कनि। तो सॼी उमिरि बेगुनाह मिसकिननि जूं दिलियूं फटियूं, त हाणे तुंहिंजी ज़ख़्मी दिलि खे आथत केरु ॾिए। तो जग जे माण्हुनि लाइ वाटुनि में खॾूं पे खोटियूं, सो जेको ॿियनि लाइ खॾूं खोटींदो उहो पाण खॾ में किरंदो। तूं अॼु तॾहिं किरियो आहीं। खूह खोटण बि ॿिनि इरादनि सां हूंदो आहे। अनेक माण्हू उन इरादे सां रस्तनि ते खूह खोटाईंदा आहिनि, जीअं ज़रूरत वक़्तु को उञायल वाटाड़ो पाणी पी उञ उझाए। ऐं ॿिया ज़ालिम बेतरस हिन लाइ खूह खोटींदा आहिनि, जीअं वाटाड़ो बेख़बरीअ सबबि मुंहं भर उन में किरे ऐं हू रौशो ॾिसनि। ए इंसान, तूं जेकॾहिं हर हिक सां बुराई थो करी त पोइ ॿियनि मां भलाई जी उमेदु न रख। भला जेको माण्हू कंडा पोखींदो उहो कणिक कीअं लुणंदो। जेको थोहर पियो पोखींदो त उहो मेवो किथां खाईंदो। ॿॿरनि मां ॿेर त न मिलंदा, मतिलबु त जहिड़ी पोख पोख बि उहा ई लुणबी।